आदिलपुर में कैनाल मनसूबे खिलाफ शागिर्दनि तरफ़ां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन हवाले सां ॾिसूं था माजिद कलवड़ जी रिपोर्ट। सिंधु दरिया ते 6 कैनाल ॾियण ख़िलाफ़ गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल चंगोण जी हेडमास्टर शाहिद हुसैन मलिक जी अॻुवाणीअ में स्कूल खां चंगोण स्टाफ ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी, जंहिंमें सवें शागिर्दनि, उस्तादनि, सियासी समाजी अॻुवाननि शिरकत कई। रैली में अॻुवाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इंडस रिवर ते गैर क़ानूनी जेके 6 कैनाल आहिनि उहे ठाहिया वञनि था। जेकॾहिं इहे कैनाल ठहिया त असांजी सिंध जी जेका सिंध टोटल आहे उहा सुकी वेंदी ऐं का बि आबादी हिते कोन थींदी। जेके हारी, डॉक्टर, मज़ूर जेके बि आहिनि उहे सभु बुख मरदा। वक़्तु जेको हुकुमराननि खे इहा असांजी गुज़ारिश आहे त इन्हनि खे फौरी तौर ते बंदि कयो वञे ऐं असांजे सिंध जी ज़मीननि खे खंडर या खंडरात में तब्दील न कयो वञे। सिर्फ़ु उस्ताद जो या शागिर्दनि जो मसइलो न आहे, सिर्फ़ु कंहिं हारी जो मसइलो न आहे, हीउ हर फ़र्द जो मसइलो आहे जेको हिते रहंदड़ माण्हू आहे। इन जे करे सभु उथो ऐं हिकु आवाज़ थियो जीअं हीअ कैनाल असांजा बंदि थियनि। तव्हां खानपुर वञो, परे न वञो, खानपुर वञो या कंहिं बि वाह जे भर में वञो, उते जेको नलको पाणी ॾींदो ऐं जेको 2 किलोमीटर वाह खां परे हुजे पाणी ॾींदो, उन में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं इहे कैनाल ठहिया, इन कैनालनि ठहण खां पोइ सिंध में पाण वटि पाणी पीअण जे लाइ न बचंदो। मथां कंहिंखे इहो ज़हन गुमान में न हुजे त बाबा सोलर हलाईंदासीं, ॿियो को कमकार कंदासीं, फसल कंदासीं। फसल त पंहिंजी जाइ ते आहे, पंहिंजे पीअण जे लाइ पाणी न हूंदो। सिंध जो अॼु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त असांखे इहे कैनाल न खपनि। इन्हनि कैनाल ठहण सां असांजी जेकी सिंधू तहज़ीब आहे उहा ख़तमु थी वेंदी। हीअ बचा आहिनि, हिननि बचनि खे असां निसाब में मोहन जो दड़ो पढ़ायूं था। हिननि बचनि खे असां पंहिंजे निसाब में सिविलाइज़ेशन पढ़ायूं था, तहज़ीबूं पढ़ायूं था। उन्हनि तहज़ीबनि जो जेको बुनियादु आहे उहो दरिया आहे। चाहे तव्हां चाइना जी तहज़ीब ॾिसो त उते येलो रिवर जे बुनियाद जे तहत उहे जेके तहज़ीब वजूद में आई। तव्हां मिस्र जी तहज़ीब खे पढ़ी ॾिसो त उते दरियाए नील जेकी आहे उन जे तहत जेको आहे एंशियंट इजिप्ट जो जेको सिविलाइज़ेशन आहे उन जो वजूद आयो। ख़ुशकिस्मती असांजे खिते जी इहा आहे ऐं असां सिंधियुनि माण्हुनि जी इहा आहे त असांखे दुनिया जी वॾे में वॾी सिविलाइज़ेशन जेकी मिली उहा इन अज़ीम दरिया जे ख़ातिर मिली, दरिया सिंधु जे ख़ातिर। असांजे दरिया खे बंदि ॿधी, उन्हनि जा कैनाल उतां कढी, असांजी जेकी ही पोयों जेकी पुछड़ी वारा इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे जेकी पूरी मुकम्मल सिंध जेकी आहे, ख़ासि करे डाउन स्ट्रीम ऐं डेल्टा, उन ते हिकिड़ो वॾे में वॾे क़िस्म जो हिकिड़ो दाड़ो आहे। इहो बचे ते दाड़ो आहे। जेकॾहिं इहे पंहिंजी होड़ ते क़ाइमु रहिया त ही जेके बचा आहिनि, वॾनि सां गॾु ही बचा बि जेके आहिनि मैदान अमल में ईंदा। सिंध वासियुनि खे नंढिड़ो पैगाम आहे त जेकी ज़िंदगी आहे उन जी बका लाइ दरियाउनि जी बका लाज़िम हूंदी आहे। ईअं न थिए अॼु असां सुता पिया हुजूं ऐं असांजी ईंदड़ दुनिया जी ईंदड़ नस्ल जेको आहे पोइ असांजी साॻी तरीक़े सां तारीख़ूं पढ़े जीअं असां अॼु मोहन जे दड़े जी तारीख़ पढ़ंदा आहियूं। अॻे ई तव्हां ॾिसो था त सखर बैराज खां अॻिते जेको आहे पाणी कोन थो वञे। लखें एकड़ ज़मीन ठठे ऐं बदीन जी जेका आहे उहा समुंड गड़काए वियो आहे। इंडस डेल्टा पूरो तबाह थी वियो आहे। असांजी जेका अंधी बुलण आहे, जेका सिर्फ़ु सॼी दुनिया में सिंधु दरिया में मिले थी, उहा बिल्कुलु ई माना ख़तमु थी वई आहे पाणी न हुजण जे करे। त महिरबानी करे जेके लोअर राइबेरियन जीअं असांजो सिंध आहे, इन्हनि खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियो ऐं गैर क़ानूनी कैनाल कढणु बंदि कयो। मौजूदु शागिर्दनि टोण उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणु आहे त हीअ कैनाल निकिरण खां पोइ सॼियूं जेके ज़मीन आहिनि उहे बणजर बणिजी वेंदियूं ऐं आबादी जेका आहे उहे गैर आबाद थी वेंदियूं। हितां जा जेको सिंध जो पाणी आहे उहो सिंध खे ॾिनो वञे। जेकॾहिं असांजा जेके सिंध जो दाड़ो आहे, जेको पाणी ते दाड़ो हयो पियो वञे, उहो दाड़ा जेका बंदि न कया वेंदा त पूरी सिंध जा माण्हू तोड़े सियासी समाजी अॻुवान हूंदा, शागिर्द हूंदा, उस्ताद हूंदा, इहे रोडनि ते हूंदा ऐं सरापत जा हूंदा ऐं रोड ब्लॉक कया वेंदा। हुकूमत या बाला ऑफिसरनि खे घुरिजे त इन ते ध्यानु ॾेई कैनाल जा कम फौरी तौर बंदि कराए हितां जी आवाम खे पाणी फ़राहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदिलपुर।